मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं काफ़ी असांजा मुसलमान मक्का ऐं मदीना जी तरफ़ जॾहिं हज ऐं उम्रे जी नीयत सां वेंदा आहिनि त उते अक्सर तस्वीरूं कढाईंदा आहिनि। उहो अमल कीअं आहे? सर कोई बि बंदो हज उम्रे ते वञे थो त मक़सूद जेकी आहे इबादत आहे। मक़सूद चाहे त हिन उमिरि जे ज़रिए सां मुंहिंजा गुनाह माफ़ थियनि, इन हज जे ज़रिए सां गुनाह माफ़ थियनि। बाक़ी जेकॾहिं अगरि इरादो इहो ई आहे, ट्रेवल इन करे कयो आहे त वञी करे मां फ़ोटू कढायां, वञी करे मां फ़ोटू कढायां ऐं वीडियो जेको शूट करायां, त हे अमल बिल्कुलु ख़तरनाक अमल आहे। इन में ॾेखा बि थी थो वञे ऐं रियाकारी बि मुमकिन आहे, थी सघे थी। बाक़ी जेको मक़सूद आहे उनखे बनायो। उमिरि ते बंदा वेंदा आहिनि त या अल्लाह गुनाह माफ़ करे, त उमिरि जेको चङी तरह अदा करे बिल फ़र्ज़। इन खां बाद में कंहिं जॻह ते वियो, तव्हां जॻह ॾेखारो त यार हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वेहण जी जॻह हूंदी हुई, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम हुयो, हे साहबा जीअं जंग ते बीठा हुया, जंग ओद आहे, बिल फ़र्ज़ उनखे वीडियो रिकॉर्ड में शूट कयो था ऐं उहे मंज़र ॾेखारियो था, उनजी इजाज़त आई, उन में बिल फ़र्ज़ तव्हांजी वीडियो बि अची वई। बाक़ी हिकिड़ो हाई क्लास जी सेल्फी हरम जे अंदरि, हे सभु असांजा मुस्लमान कढंदा। हाई क्लास जी सेल्फी हरम जे अंदरि, हे ख़तरनाक अमल आहे। तमामु मुस्लमान इन खां बचण जी कोशिशि कनि। ऐं मदीना जे अंदरि बि ईअं, अलाए केतिरा असांजा हितां जा टिकटोकर ख़ासि वञनि था मस्जिद नबवी जे अंदरि, उते वीडियो। असांजो मुस्लमान जूं औरतूं दार, असांजो मुस्लमान खां अलावा सिंध जूं औरतूं वञनि थियूं हरम ते, हाई क्लास जो वीडियो शूट, वीडियो रिकॉर्ड, ऐं उहो वीडियो वायरल। इन औरत जे मथां भले खणी हरम में बीठी हुजे, भले जेको मस्जिद नबवी में बीठी हुजे, इहो वीडियो शूट करे तमामु औरतुनि, तमामु मर्दनि खे ॾेखारे थी इहा औरत मलून औरत आहे। इन औरत जे मथां ख़ुदा जी लानत ईंदी। छाजे करे? औरत खे अलाह ताला हुकुम ॾिनो आहे त तव्हां हिजाब टंगियो। हिजाब औरत न टंगींदी त इहा औरत जे मथां अलाह ताला जी लानत वसंदी।